नेठि हिकु दरवेश वटि पहुतो, दरवेश जो 10 मिलियुसि दरवेश वटि वियो। उन फ़क़ीर खे हिन सबसो अहिवाल ॾिनो त मूंसां ही माजरो थियो आहे, ऐं हिकु कर्ज़ खे लाहिण जे लाइ ॿियो कर्ज़ु करणु थो, उहो बि कर्ज़ु पूरो नथो थिए, ॿियो कर्ज़ु वधीक चढ़ी थो वञे। ईअं कंदे कंदे मां सॼो कर्ज़ में वठी वियो आहियां, मुंहिंजो दुकान बि नथो हले, मां ॾाढो परेशान आहियां, बहरहाल को मूंखे हलु कढी। फ़क़ीर चयुसि ठीकु आहे, ऐं तोखे 3 ॻाल्हियूं ॾिसां थो, इन्हनि 3 शयुनि ते अमल कर, अलाह साईं बहितर कंदो त तुंहिंजा मामला बहितर थी वेंदा। पहिरियों उहो कमु कर त दुकान में को बि शख़्स, को बि जेको तुंहिंजो ग्राहक अचे थो उनखे झिणक न ॾेई, हुनखे पंहिंजे मर्ज़ीअ ते सामान खणणु ॾेई। नंबर 2, उन्हनि सां कूड़ न ॻाल्हाए ऐं मुनाफ़ाख़ोरी घटि कर। माना मुनाफ़ाख़ोर न थी, जेकी तोखे मार्केट खां शइ मिले थी उन ते थोरो मुनाफ़ो रखी करे तो विकिणी छॾ, भली इर्द गिर्द ॿियनि दुकाननि में ज़्यादा मुनाफ़ो वठंदा हुजनि, तूं मुनासिबु मुनाफ़ो रखी उन शइ खे विकिरो कर, भली तो वटि स्टॉक मौजूदु हुजे ऐं हू मार्केट में महांगो थी वञे, पर तो वटि स्टॉक पर तूं उन ई मुनाफ़े ते हल जेको तुंहिंजो पहिरियों मुनाफ़ो हले। 3, तौर में हेरा फेरी न कजांइ, तौर में हेरा फेरी न कजांइ। इन्हनि 3 शयुनि ते अमल कर, अलाह साईं बहितर कंदो, तुंहिंजा हालात बहितर थी वेंदा। हू इन उमेद सां आयो ऐं दुकान ते विहणु लॻो। कोई बि ॿार या को दुकानदार, को कस्टमर अचे पियो हुनजी दुकान ते, हुनखे का झिणक बि न पियो ॾिए, हुनखे पंहिंजी मर्ज़ी सां सामान खणणु ॾिए पियो ऐं घटि मुनाफ़े ते हुननि विकिणणु शुरू करे ॾिनो ऐं कूड़ बि न पियो ॻाल्हाए। जेतिरी शइ हुनखे मिले पई ऐं जेकी शइ बहितर हुई उहा ग्राहक खे ॾसे पियो, ग्राहक खणी पियो वञे ख़ुशी ख़ुशी। कुझु ई अरसो गुज़रियो त हुनजी माउथ रेपुटेशन स्प्रेड थियणु लॻी, यानी हुन ख़ुशि इख़लाक़ी मशहूरु थियणु लॻी, यार फलाणो दुकानदार त ॾाढो भलो आहे। उन सां ग्राहक हुन वटि वधणु शुरू थी विया, हुनजी ग्राहकी हलणु शुरू थी वई। तौर में बि जेको आहे सो 2 नंबरी न पियो करे, कूड़ बि न पियो ॻाल्हाए, दुकानदारनि खे पंहिंजे मर्ज़ीअ सां सामान चूंडे खणणु ॾिए पियो। ईअं कंदे कंदे कुझु अर्सो गुज़रियो त हुन पंहिंजा जेके समूरा कर्ज़ हुआ उहा कर्ज़ लाहे विया, कर्ज़ लही विया। हू उन्हनि शयुनि मां वधंदो वियो, नेठि हुन हिकिड़े दुकान मां ॿियो दुकान कयो, ॿिए दुकान मां टियों दुकान कयो। ईअं हुन जा हालात अञा बहितर थियणु लॻा, वधीक ख़ुशि माण्हू थींदो पियो वञे। हुन नेठि ॿियनि दुकाननि जी कमाई, पंहिंजे दुकान जी कमाई, हुन सोचियो त आऊं ॿियनि दुकानदारनि बि घणो कुझु कमायो आहे, मूं बि घणो कुझु कमायो आहे, पर मां हिकु अहिड़ी शइ कयां जेकी हुननि न कई आहे। हुन सोचियो मां सोन जी ताराज़ी ठारायां, सोन जी ताराज़ी ठारायां। नेठि हुन सोन जी ताराज़ी ठाराई ऐं पंहिंजी दुकान ते रखी। कुझु ॾींहं गुज़रिया, हिनखे ख़्यालु आयो त यार जंहिं फ़क़ीर मूंखे नसीहत कई हुई त ही शइ हुन शइ ते अमल कर, अलाह कंदो तुंहिंजी जेको आहे सो मामला हल थी वेंदा, तुंहिंजियूं परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं। त छो न आउं उन सां मिलां, उनखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ऐं उनखे इहे सॼियूं मामलात ॿुधायां त तुंहिंजे नसीहत सां, तुंहिंजी दुआउनि सां मुंहिंजा जेके मामलात आहिनि, परेशानियूं उहे हल थी वयूं वञनि ऐं मुंहिंजा हालात बहितर थी विया आहिनि, पहिरियों खां बहितर आहिनि। सिधो आयो फ़क़ीर खे ॿुधाईं अची, जीअं अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं जा करम आहिनि, मुंहिंजा हालात बहितर थी विया, धंधो रोज़गार कर्ज़ मुंहिंजा लही विया, मूं उन्हनि कमाईनि मां सोन जी ताराज़ी ॾसियल शयुनि ते मूं अमल कयो ऐं मां उन्हनि शयुनि में कामयाबु थी वियो आहे। चई हाणे मां तोखे ॿी शइ ॾसियां थो, उन शइ ते अमल कर ऐं अमल कंदे अच। हा मां बिल्कुलु अमल कंदुसि। हाणे जेकी सोन जी ताराज़ी ठाराई अथई उहा दरिया में, ठीकु आहे, आयो सोन पाणी में वाह में उछलाए छॾी, आयो दुकान ते वेठो अची ऐं इन पासे सोचे बि न पियो। ॾींहं अधु गुज़रियो, धनार हुते बकरार हुयो, बकरियूं चारींदे हुनखे का शइ लुढ़ंदे नज़र अची वई ऐं ॾिठईं त सोन जी ताराज़ी आहे ऐं मशहूरु थी वियो, सोन जी ताराज़ी हिन ई दुकानदार वटि हुई ऐं सभिनी खे इहा ख़बर हुई त हीअ फलाणे दुकानदार जी सोन जी ताराज़ी आहे। हुन ॾिठी धनार जी, हीअ त फलाणे दुकानदार जी आहे। आयो धनार बि ईमानदार माण्हू हुयो, खणी अची उहा ताराज़ी हिनखे दुकान ते ॾिनई। वरी उहा साॻी ताराज़ी खणी अची फ़क़ीर वटि पहुतो, फ़क़ीर वटि पहुतो, ॿुधायंसि हाणे हीअ छा माजरा आहे, मां त तुंहिंजे चवण ते हीअ त सोन जी ताराज़ी खणी दरिया में उछलाई, पर हीअ वरी बकरार खे हथु अची बकरार वापसि करे खणी आयो। चई आउं तोखे सिधो न पियो ॿुधायां, पर इन शइ सां तोखे मिसाल ॾेई सम्झायो त हक़ हिलाल जी रोज़ी कॾहिं बि रायगान न वेंदी, हक़ हिलाल जी रोज़ी कॾहिं बि कोई नथो खाई सघे। भली तुंहिंजी हक़ हिलाल जी रोज़ी हुई, सोन हुयो कमायल तुंहिंजो, पर दरिया खे बि हिमत न आहे त तुंहिंजी हक़ हिलाल जी रोज़ी गिड़काए सघे। तव्हांखे हिमत न आहे त कंहिं इंसान में बि हिमत न आहे त तुंहिंजी हिकु हिलाल जी रोज़ी गिड़काए सघे, छो त हिलाल में बरकत आहे, हिलाल में शफ़क़त आहे ऐं हिलाल दोस्तो यकीननि हीअ बि किसो ऐं हीअ बि सम्झाणी अव्हांखे यकीननि सम्झ में आई, पसंदि आयो हुजे त पंहिंजे दोस्तनि सां प्यारनि सां वंड लाज़िम कजो, ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अव्हांजी राय असांजे लाइ इंतिहाई क़ीमती आहे, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो, कमेंट सेक्शन में पंहिंजी कमेंट लाज़िम छॾिजो।